अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन से गॾु आऊं आहियां इमरान अली गोपांग। ख़बर शामिल कयूं था ब्यूरो चीफ सखर आतिफ शाह जी रिपोर्ट मुताबिक़ रोड़ी में कांधड़ा ऐं मंगरिया बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में ज़मीन जी मालिकी तां तकरार। ॿिन्ही धुरियुनि पारां हिक ॿिए ख़िलाफ़ अलॻि अलॻि एहतिजाजी मुज़ाहिरा मामले बाबति इंक्वायरी कराइण जो मुतालबो। उन सिलसिले में रोड़ी जे यूसी कोटड़ी जे देह मंगरिया में 1 एकड़ ज़मीन जी मालिकीअ तां झेड़ो हलंदड़ आहे। झेड़े ईंदड़ ॿिन्ही धुरियुनि पारां हिक ॿिए ख़िलाफ़ अलॻि अलॻि एहतिजाजी मुज़ाहिरा कंदे मुख़ालिफ़ धुर ते ज़मीन ते कब्ज़ो करण जा इल्ज़ाम हया आहिनि, जंहिंमें हिक धुर जे मोहम्मद खान कांदड़ो, फ़कीर मोहम्मद अहमददीन पांदी खान कांदड़ो ऐं अब्दुल्ला मंगरियो पारां क़ुरान पाक खणी एहतिजाज कंदे चयो त देह मंगरिया में क़ाइमदीन कांदड़े जे नाले 24 एकड़ 11 गुंठा ज़मीन आहे, जेका हू फ़ौत थियण खां पहिरियां असांखे विकिरो करे वियो हो, जंहिंजी असां वटि लिखत बि मौजूदु आहे। 1 एकड़ ज़मीन ते मुख़ालिफ़ धुर जा बाअसर गुल हसन हाले पोटो सां मिली भगत करे ज़बरदस्ती कब्ज़ो करे रहिया आहिनि। वाक़े जो नोटिस वठी ज़बरदस्ती कब्ज़ो कराईंदड़ ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे इंसाफ़ ॾियारो वञे। ॿिए पासे ॿी धुर जे मीर मोहम्मद कांदड़ो, मोहम्मद अयूब मंगरियो ऐं शाह नवाज़ बुरड़ो जी अॻुवाणीअ में एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त देह मंगरिया में क़ाइमदीन कांदड़ो जी 24 एकड़ 11 गुंठा ज़मीन आहे, जेको फ़ौत थी वियो आहे ऐं उन जे पुट मीर मोहम्मद कांदड़े 1 एकड़ ज़मीन मोहम्मद अयूब मंगरियो खे विकिरो करे ॾिनी आहे, जंहिंमें मोहम्मद अयूब मंगरियो जो घर ठहियल आहे। मुख़ालिफ़ धुर जा माण्हू उहा 1 एकड़ ज़मीन ख़ाली कराइण लाइ झेड़ो कराए रहिया आहिनि। झेड़े खे ख़तमु करण लाइ पीपल पार्टी जो अॻुवान गुल हसन हाले पोटो कोशिशूं करे रहियो आहे त मुख़ालिफ़ धुर जा माण्हू उन ते इल्ज़ाम तराशी करे रहिया आहिनि। वाक़े जो नोटिस वठी मुख़ालिफ़ धुर ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे तहफ़ुज़ ॾिनो वञे।